लाल जाती चो भाई जय त जोरदार मनायो मूंखे जय थोड़ी जोरदार लगंदी आहे असांजे दादा जन जेको कम कियो आहे अॼु न त सुभाणे इहे 70 गीत जरूर ॻाइजंदा वो सिक सची आहे त पीरी पाण मिलंदा सिक सची आहे त पीरी पाण मिलंदा सिक सची आहे त पीरी पाण मिलंदा दुनिया में कदें ढो की न थींदो सॼो ॾींहुं घर के चुंबड़ी वेंदासीं कुछ न थींदो कबो त्याग मज़ो त ॾींदो जीअं मां घर वारीअ खे छॾे आहियां मज़ो करण घर वारी घरां तॾहिं त मज़ो थो कयां न त करे सघंदुमि मूंसां ॾियल वेठो हुजां हा इन लाइ दुनिया मां कदें ढो की न थींदो दुनिया मां कदें ढो की न थींदो कबो त्याग त मज़ो तॾहिं ईंदो कबो त्याग जॾहिं तंबो रांधन ते अर्ज़ आ रांधन ते रांधन कुछ त ॾींदो रांधन कुछ त ॾींदो रांधन कुछ त ॾींदो रांधन कुछ त ॾींदो सिक सची आ
भाई मां ये जेके गीत गाया तो इनमें सन्नियूं सुलियूं मिस्टेकूं ज़रूरु हूंदियूं, पर हे असां बि क़िस्मती गाईंदा आहियूं। ऐं ख़ासि करे जिन जो भवन आहे कवि मास्टर रांझन, ऐं उन्हनि जे हिते अची इहे मिस्टेकूं तव्हां पकिड़े सघंदा आहियो, पर दुनिया न पकिड़े सघंदी आहे। बोल कवि मास्टर रांझन साहिब की आयो लाल सभई चयो, हो मूंखे चिंता न काई आहे। चिंता केरु कंदो आहे? चिंता चरिया कंदा अथव। सची ॻाल्हि अथव, छो जो थींदो उहो जेको रब लिखियो आहे। हेॾा असां सिंधी भाउरनि जा दुकान विया आहिनि, पर कोई चिंता में कान्हे वियो, छो जो सभिनी जो अटल विश्वास उन लाल में आहे। ऐं जीअं सिंध छॾे असां हिंद में आयासीं, छा खणी आयासीं? कुझु बि न खणी आयासीं, झूलण जी जोत, झूलण जो नालो ऐं इहे सिंधी ॿोली। ऐं अॼु भले असांजा दुकान टुटिया आहिनि, वांदो न आहे, पर सिंधी अगरि जंगल में बि वेंदो त उते मंगल कंदो। वॾा तारीख़ सिंधी नाले। त असां जिते हूंदासीं पंहिंजे पाण सेठ थी वेंदासीं। इन लाइ कवि लिखियल शब्द लिखे, हो मूंखे चिंता न काई आहे, हो मुंहिंजो झूलण वेठो आहे, चपक चपक चपक
चिंता उनखे करणी आहे जंहिं असांखे साह ॾिनो आहे। आयो लाल सभई चयो भाई हिकु ताड़ी ॾियो लाल जी ॾिसण। ताड़ियूं दिलि सां वॼायो, ताड़ियुनि में ॾाढी कंजूसी आहे। हिकु दो वरी ज़ोर सां झूलण जे नाले ते आयो लाल सभई चयो झूलेलाल। भाई अहिड़ा सुहिणा मेला सिंधियुनि जा शाबस आहे उन्हनि खे जिन एॾो भवन ठाहियो आहे। न त अॼुकल्ह माण्हुनि खे थोरी जॻह थी मिले, ॿ दुकान ठाहे करे मसौरत था चाढ़े छॾनि। हक़ीक़त ॻाल्हि अथव। वरी बि शाबस आहे जेके पिता जी यादि में ईअं महल ठाहे वेठा आहिनि ऐं ईअं मेला लॻाइनि ॾाढा। इहे ख़र्च नथा पुछनि पर साईं जी कृपा आहे हिननि मथां ऐं ईअं ई शेवा कंदा रहनि त असांजी सिंधी ॿोली जाम ॼणा कंदा आहिनि असांजी सिंधी ॿोली ख़तम थी थिए, न थींदी। जे अहिड़ा पुरुष हूंदा त सिंधी ॿोली अॻियां वधंदी रहंदी। त अचो सभई, अॼुकल्ह जे असांजो पीउ कुझु छॾे थो वञे त सभु विड़िया पूरा थियनि। भाई बाबो चयो दुकान तूं खणिजे, जॻह तूं खणिजे, हे प्लाट तूं खणिजे, फैक्ट्री तूं खणिजे, पर उन्हनि खे असांजो चवणु ईअं ई आहे त भाई जेको बि आहे सिक प्रेम सां खणो पर विड़ो न। हा न रहंदे तूं न रहंदुसि मां, न रहंदो कुझु। ओए विड़ू छा लाइ यार? मां चाहींदुसि सभई ताड़ी हलाए मूंखे साथ ॾियो। जंहिंखे विढ़णो आहे उहो ताड़ी न वॼायो ऐं जंहिंखे प्यार मोहबत में रहणो आहे उहो ईअं चवंदो न रहंदे तूं न रहंदुसि मां, न रहंदो कुझु विड़ो छा लाइ। न रहंदे तूं न रहंदुसि मां, न रहंदो कुझु विड़ो छा लाइ। फ़क़ति हिकु यार जो नालो वञी रहंदो विड़ो छा लाइ। न रहंदे तूं न रहंदुसि मां, न रहंदो कुझु विड़ो छा लाइ।
रहंदो कुझु मिलऊं छा लाइ न रहंदे तूं न रहंदसि मां न रहंदो कुझु मिलऊं छा लाइ मिलऊं छा लाइ मिलऊं छा लाइ आयो लाल सभई चओ भाई तव्हां ताड़ी वॼायो था ताड़ी केॾा वॼायो ख़बर अथव जीअं हाउस टैक्स कीअं भरबी आहे 5 दफ़ा पड़ो घुमाए वेंदा आहिनि बाबा टैक्स भरियो पोइ मजबूरीअ में माण्हू भरींदा आहिनि तीअं तव्हां ताड़ी वॼायो ताड़ी ज़ोरदार वॼायो ॾिसां ताड़ी वॼाइण सां 3 फ़ाइदा थींदा अथव हा न अॻे मरी वेंदा हाणे उॾामींदा